बिड़शा में खबर ईंदा हलो त बिड़शा में 15 जनवरी ते थींदड़ धांधली जबर डाड जुल्म खिलाफ लतीफी नाज मैरिज हाल खां दरगाह लतीफ ते एहतजाजी रैली जी सूरत में शहरन जो समूण दरगाह चाड़ी ते दां खणी पहुतो, जंहिंमें शहरन हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई ऐं चूंडनि जे नतीजनि खे बिड़शा जी अवाम रद्द करे छॾियो। लतीफी पैनल जे सरवाण सैयद गदा हुसैन शाह, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद जराड़ शाह, मुनीर अहमद खोसो, मोहम्मद यूसुफ सुमरो, एडवोकेट आसिफ राजपूत ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत करे रैली में शरीक थिया। उन मौके ते अॻवाननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे बिड़शा जी बाशऊर अवाम रद्द करे छॾियो आहे। पंहिंजी नाकामी शिकस्त ॾिसी बिड़शा जी अवाम के 15 जनवरी ॾींहुं इलेक्शन दौरान पोलिंगोन में हथियार साण करे बिड़शा जी न्याणियुनि मथां हथियार रखी तज़लील कयो वियो, सरेआम गुंडागर्दी कई वई, अवाम जो वोटनि ते दाड़ो हयो वियो। हिननि चयो अॼोके एहतजाज हज़ारनि जी तइदाद थींदड़ इलेक्शन खे रद्द करे छॾियो वए। असीं लतीफ सरकार खे दांह ॾियण आया आहियूं त थींदड़ ॾाढ ज़ुल्म जबर नाइंसाफ़ी जो दर्द ॿुधी इन्हनि ज़ालिम खे निज़्त नाबूज़ कयो वञे ऐं लतीफ जी नगरी जे अवाम सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ, इलेक्शन कमीशन, ट्रिब्यूनल ऐं आला अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त हिन मामले जो नोटिस वठी री इलेक्शन कई वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।